इंसान जो जिस्म हिक मशीन आहे जंहिंखे हलाइण लाइ मुख़्तलिफ़ विटामिन्स, मादनियात, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, भाॼियुनि, आयरन ऐं फाइबर वग़ैरह समेत मुख़्तलिफ़ ग़िज़ाई मवाद जी ज़रूरत हूंदी आहे। उन्हनि मां कंहिं हिक जी बि घटिताई जिस्म में अदम तवाज़ुन जो सबबु बणिजे थी ऐं इहो अदम तवाज़ुन पाण ई मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी सूरत में ज़ाहिर थिए थो। विटामिन डी बि हिक अहिड़ी ज़रूरी विटामिन आहे जेका जेकॾहिं जिस्म में घटि थी वञे त इहा केतिरनि ई क़िस्मनि मसइला पैदा करे थी। जॾहिं त विटामिन डी माणणु एॾो ॾुखियो बि नाहे। इन लाइ तव्हांखे रुगो पंहिंजे जिस्म खे सिज जी रोशनी ॾियणी पवंदी। हिन सां गॾु कुझु खाधा बि आहिनि जेके विटामिन डी माणण जो बहितरीन ज़रियो हुजनि था। दुनिया में अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जिते 24 कलाकनि जे सर्कल में अध खां वधीक सिज हूंदो आहे, जॾहिं त कुझु वरी अहिड़ा बि खिता आहिनि जिते सिज जी रोशनी तमामु घटि पवंदी या वरी पवंदी ई नाहे। जॾहिं त असां वटि सिज जी रोशनीअ जी का बि खोट नाहे जंहिंमां सवलाईअ सां विटामिन डी माणे सघिजे थी। तंहिं बावजूद बि हिक रिपोर्ट में ख़तरनाक इंकशाफ कयो वियो आहे त 80% पाकिस्ताननि में विटामिन डी जी खोट आहे। विटामिन डी हॾनि, दिमाग़ी कमकार ऐं क़ुव्वत मुदाफ़ियत जी मज़बूतीअ लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं इन जी खोट थिए त ॼाणायल शयुनि समेत जिस्म में मुख़्तलिफ़ मसइला पैदा थी सघनि था। सिहत जी हिक तहक़ीक़ मां ख़बर पई आहे त जेके माण्हू विटामिन डी जी खोट जो शिकार हूंदा आहिनि उहे वज़न वधण या थोल जो शिकार थियनि था। जंहिंमां ख़बर पए थी त जेकॾहिं तव्हांजो वज़न वधियल आहे ऐं तव्हां घणा थुल्हा थींदा पिया वञो त इन जो मतिलबु इहो नाहे त तव्हां घणो खाधो खाई रहिया आहियो। इहो मसइलो तव्हांजे जिस्म में विटामिन डी जी खोट जे करे बि थी सघे थो। माहिरनि जो चवणु आहे त घणे क़दुरु थुल्हनि माण्हुनि में विटामिन डी जी खोट ॾिठी वई आहे। तहक़ीक़ दौरान थुल्ही औरतुनि खे विटामिन डी जा सप्लीमेंट्स ॾिना विया त उन्हनि जो वज़न ॿियनि तरीक़नि सां वज़न घटाईंदड़ औरतुनि जी भेट में तमामु तेज़ीअ सां घटिजण लॻो। इहो ई सबबु आहे त माहिरनि मशवरो ॾिनो त जेके माण्हू पंहिंजो वज़न घटाइण चाहिनि था त सभ खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजे जिस्म में विटामिन डी जी खोट खे पूरो करणु घुर्जे। माहिरनि जो इहो बि चवणु आहे त थुल्हे माण्हुनि खे हल्के वज़न वारे माण्हुनि जी भेट में विटामिन डी जी 2 खां 3 ताईं घुर्ज हुजे थी। जेकॾहिं इहा घुर्ज पूरी न कजे त उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार बणिजी सघनि था। विटामिन डी जी खोट हॾियुनि जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जहिड़ोक हॾनि जे भुरण वारी बीमारी, ऑस्टियोपोरोसिस, हॾनि ऐं जोड़नि में सूर रहण, हॾा नरम थियण, मिर्गी, दिलि जूं बीमारियूं, ॾंदनि जी तकलीफ़, वार छणण, पुठनि में आकड़, कमज़ोरी, साह में ॾुखियाई वग़ैरह जो सबबु बणिबी आहे। ॼाणायल बीमारियुनि जा मुख़्तलिफ़ सबब त आहिनि पर विटामिन डी बि उन्हनि मां हिकु आहे। उन करे जेकॾहिं तव्हांखे का बि बीमारी महसूस थिए थी त तव्हां मुख़्तलिफ़ टेस्टुनि सां गॾु विटामिन डी जी टेस्ट बि ज़रूर करायो ऐं कोशिश कयो त रोज़ जे बुनियादनि ते सिज जी रोशनी ज़रूर ॾिसो।